टंडो आदमजी सिटी थाणे जे शहर जे मुख्य रोड ते गुज़िरियल राति 6 नामालूम हथियारबंदनि पारां दुकानदार खां लखें रुपयनि जा मोबाइल ऐं रोक रक़म फुर करण वारे वाक़िए ख़िलाफ़ शहर जे ज़फ़र मोबाइल मार्केट जे दुकानदारनि पारां शटरबंद हड़ताल कई वई। इन मौक़े ते दुकानदार विशाल मरी, वाय जॉन मरी, इमरान चिश्ती ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दुकानदार सिकंदर मरी, हैदर मरी ऐं पाइन मरी खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए लखें रुपयनि जा क़ीमती मोबाइल फ़ोन फुर करे ऐं फायरिंग कंदे आसानी सां फ़रार थी विया आहिनि। हुननि चयो त सिटी थाणे ते वाक़िए जो इतलाउ बि ॾिनो आहे, पर पुलिस इन महिल ताईं कख भञी बीणो न कयो आहे। अहिड़े वाक़िए खां पोइ दुकानदारनि अंदरि ख़ौफ़ ऐं हिरास छांइजी वियो आहे। हुननि चयो आहे त पुलिस समेत शहर जो को बि नुमाइंदो न पहुतो आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वरितो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में वधीक एहतिजाज कयो वेंदो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।